नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सखर में कोरोना वायरस जंग में फ्रंट लाइन ते विढ़ंदड़ डॉक्टर्स ऐं ॿी तिबी अमले खे भेटिया पेश करण जे लाइ 300 फुट डिघो अछो झंडो फड़कायो वियो। झंडो फड़काइण वारी तक़रीब में मेयर सखर, डीसी, एसएसपी, रेंजर्स ऐं पाक फौज जे ऑफिसरनि जी शिरकत कई है। दिल का जुनू जो रगों से बहा है, दिल आजमाया तो डरना लगा है। दिल का जुनू जो रगों से बहा है, दिल आजमाया तो डरना लगा है। नहीं खौफ कोई भी दुश्मन का हमको, नहीं मिलने देंगे यूं धरती से गम को, नहीं मिलने देंगे यूं धरती से गम को। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।